अस्सलाम वालेकुम हाज़रीन ऐं नाज़रीन ड्रामा सीरियल दुलाब दुलाब जी नेक्स्ट एपिसोड जी वॾी अपडेट दोस्तों तव्हां सां शेयर कंदासीं। पोइ किस्त तव्हां ॾिठी नेक्स्ट एपिसोड जा ज़बरदस्त नज़ारा अचण वारा आहिनि। सॼा सीन सॼी कहाणी ॿुधाईंदासीं हिन नंढड़े वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों ऐं थी सघे त असांजे उदासी टीवी यूट्यूब चैनल खे लाज़मी सब्सक्राइब कंदा जीअं हर नोटिफिकेशन हर नई अपडेट हर अदाकारनि जी ड्रामे जी नई अपडेट बर वक़्तु तव्हांखे मिलंदी रहे। हलूं था अपडेट जी तरफ़। दोस्तों मां ॿुधाईंदो हलां तव्हांखे हाणे जेको आहे शाहनवाज़ ख़ान हिकिड़ी ॻाल्हि में कमज़ोर बणिजी वियो आहे ऐं उन जी कमज़ोरी हाणे सभिनी खे नज़र अचणु शुरू थी वई आहे त शाहनवाज़ ख़ान जी कहिड़ी कमज़ोरी आहे। दोस्तों शाहनवाज़ ख़ान जा जेका हाणे क़रीबी क़रीबी माण्हू आहिनि उहे परे पिया थींदा वञनि ऐं शाहनवाज़ ख़ान जी इहा ई कमज़ोरी आहे। शाहनवाज़ ख़ान पराए माण्हुनि जे ज़ोर ते ख़रीद करे कानून खे बि ख़रीद करे वाठा ख़रीद करे जेके माण्हुनि खे ज़लील ख़ुआर करे पियो हाणे उन्हनि जो जेको आहे मसइलो उहो थिए भउ खां बि ऐं कुझु ईमान उन्हनि जा जाॻिया आहिनि हिकु पासे थींदा पिया वञनि। अहिड़े हिसाब सां शाहनवाज़ ख़ान सां जेको इहा कमज़ोरी जीअं पैदा थींदी यानी हू जीअं कमज़ोर थींदो ताक़त में तीअं हुनजा दुश्मन हुनखे वेढ़े वेंदा ऐं उनखे पूरो करण में कामयाबु थी वेंदा। रहज़न वारा मुराद वारा कादन वारा ऐं यानी रुस्तम वारा होॾो मंसूर ख़ान जहिड़े जे हक़ में नाहे हूंदो हो त ॻाल्हियुनि जे ज़रिए मसइलो हल करण जी कोशिशि कंदो आहे।